मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। हिकु 10वीं क्लास जी शागिर्दियाणी जंहिंजो नालो सुमेरा हुयो, जेका कंहिं प्राइवेट स्कूल में पढ़ंदी हुई, उन वॾे पंहिंजे दोस्त फ़ोन कई त अॼु तूं मूंखे कुझु टाइम ॾे। हुन चयुसि ब्रेक में अचिजांइ त मां तोसां हलंदसि। छोकिरो निकितो हैदराबाद मां, उन स्कूल में पहुतो। ब्रेक थी, ब्रेक थियण वक़्तु मेन गेट बंदि हूंदो आहे। चौकीदार खे छोकिरी चयो सुमेरा त मुंहिंजो भाउ आयो आहे, मुंहिंजी अमड़ जी तबियत सही कोन्हे, मूंखे मोकिलिजो, मां घरु वञां। हुन दरवाज़ो खोलियो। 125 ते 2 छोकिरा गॾु हुया। उन्हनि गाॾी स्टार्ट कई। हीअ छोकिरी सुमेरा हुननि जे स्कूटर जे पोयां वेठी। हैदराबाद जे कंहिं गेस्ट हाउस में विया। जंहिंजी दोस्त हुई सुमेरा, उन पंहिंजे दोस्त खे चयो त कुझु ब्रोस्ट ऐं कोल्ड ड्रिंक यानी बोतल KFC तां वठी आ ऐं 1 कलाक खां पोइ अचिजांइ। हू वियो, 1 कलाक खां पोइ आयो। जेको कुझु वठी आयो हुयो रिफ्रेशमेंट कयूं। उन खां पोइ जीअं वापसि विया, देरि थी वई। हिननि खे स्कूल खे मोकल थी वई। स्कूल खे जो मोकल थी वई त हर रोज़ु पीउ ऐं भाउ कार ते खणणु ईंदा हुया पंहिंजे न्याणी खे। उते जो पता त चौकीदार हुननि खे ॿुधायो त तव्हांजी न्याणी त तव्हांजे घरु आई आहे। अचे न्याणी चयो हुयो तव्हांजी त मुंहिंजो भाउ आयो आहे, मां पंहिंजे भाउ सां घरु थी वञा, मुंहिंजी अमड़ जी तबियत सही कोन्हे का, ऐं तव्हां आया आहियो घरां, अहिड़ी को बि सूरत हाल कोन था ॿुधायो। उते पीउ ऐं भाउ अञा मौजूदु हुया त छोकिरी बि उते अचे पहुती। पर परे खां जॾहिं छोकिरी ॾिठो त गाॾी बीठी आहे, त उन्हनि ॿिन्ही छोकिरनि खे चई त तव्हां हाणे वापसि वञो। पाण आई ऐं मसनूई अंदाज़ में रोअण लॻी। पीउ ऐं भाउ हुन खां पुछियो त छो थी रोई? हुन चयो त मूंखे फलाणा छोकिरा हैदराबाद कंहिं गेस्ट हाउस ते वठी विया ऐं उते मुंहिंजूं उघाड़ियूं तस्वीरूं कढियूं अथनि। वधीक हुन तफ़सील न ॿुधायो त छा थियो छा न थियो, ख़ुदा ॼाणे थो। पर FIR जे कंटेंट्स मुताबिक़ हुन छोकिरी चयो त मुंहिंजूं उघाड़ियूं तस्वीरूं कढियूं अथनि ऐं FIR बि इहा ई कटी वई। केस हलियो, ज़मानत सेशन कोर्ट न ॾिनी, 2 जवाबदार जेल हलिया विया ऐं हाई कोर्ट में बि ज़मानत जी उमेद कोन हुई। वारस 2 छोकिरनि जा उन छोकिरी जे वारसनि वटि पहुता। क़ुरान खणी विया, न्याणियूं वठी विया, मेड़ियूं वठी विया, सैद वठी विया। उन्हनि ते 10 लख रुपया ॾंढ पियो। उन खां पोइ बि जज इहो छो त नॉन कंपाउंडेबल ऑफेंस आहे, इहो स्टेट जो ऑफेंस आहे। चोरी में ज़मानत न थींदी, केस ख़तमु न थींदो। ज़मानत त हिकिड़ो रिलीफ आहे, कंसेंट आहे, डिस्क्रिशन आहे, जज जी ॾेई सघे थो, उन जी मर्ज़ी आहे। पर स्टेट जा जेके केसिस आहिनि, चोरी, ज़िना, दाड़ो, फुर, अगवा बराए तावान, इहे रियासत जा जुर्म आहिनि। रियासत न चाहे त उन्हनि खे नथी छॾे सघे, जुडिशरी न चाहे त नथी छॾे सघे, जज उन्हनि खे न पियो छॾणु चाहे। लेकिन पोइ एविडेंस में टेम्परिंग थी, शायदि जूं हिकमतियूं थियूं, उन खां पोइ उहे 2 जवाबदार छुटा। मां इन मासूम न्याणियुनि जे लाइ इहो पैगाम थो ॾियणु चाहियां त तव्हां जी हींअर उमिरि इल्म पिराइण जी आहे। हिन वक़्तु ई जेकॾहिं तव्हां 10वीं क्लास में पंहिंजे यारनि सां गॾिजी करे गेस्ट हाउसिस में वेंदव ऐं उहे तव्हांखे ब्लैकमेल करे सघनि था
तव्हांजी इज़त खे, तव्हांजी असमत खे, तव्हांजे मुआशरती क़दुरनि जी तज़लील ऐं तोहीन ऐं लताड़ करे सघनि था ऐं मुआशरे में तव्हां अखियूं मथे करे हलण जे क़ाबिल न रहंदा। उन जे करे मुंहिंजियूं अदड़ियूं, मुंहिंजूं भेणूं, तव्हां क़दम क़दम सोचे हलो। मंज़िलूं तव्हांजूं तमामु परे आहिनि। तव्हांखे वॾो ऑफिसर थियणो आहे, वॾो इंसान थियणो आहे, समाजी अॻुवान थियणो आहे, रूहानी अॻुवान थियणो आहे, मज़हबी अॻुवान थियणो आहे, सियासतदान थियणो आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में वञिणो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस में वञिणो आहे, पायलट थियणो आहे, CSS पास करणी आहे, बैन अवी सतह ते पंहिंजो मक़ाम हासिलु करिणो आहे। उन जे करे पंहिंजी इज़तुनि जो बचाव करियो ऐं पंहिंजे पीउ माउ जे वक़ार ऐं नामूज़ ऐं इज़त जो तहफ़ुज़ करियो। उन में तव्हांजी बहितरी आहे। महिरबानी।